करमपुर लघुनापरकोट थाने जे अदत तालुके खानापुर जे ॻोठ मोहरो में नामालूम चोर ॻोठाणे ग़रीब पोरे त प्यारड़ी चाचड़ जे दुकान खे खाट हणी 3 चांवरनि जा कटा, बाजरी जो कटो, गुड़ जो कटो, गिहु सेन, बिस्किटनि जा कार्टून ऐं ॿियो सामान चोरी करे दुकान में पियल हज़ारे रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन बि चोरी करे फ़रार थी विया। ॻोठ जी चौकी ते तैनात पुलिस एहलकारनि तारुक न वरितो। चोरी वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि जो प्यारड़ी चाचड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज। इंसानियत खां चोरी वाक़े जो नोटिस वठण ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो। चोरी वाक़े जे इतला बावजूद जी नापरकोट पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। ॻोठाणा अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार आला अख़्तियारनि खां चोरी वाक़े जो नोटिस वठण ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़।